किर्गिस्तान की राजधानी बशकेक में छिकताण शिदत इख्तियार करे वही फौज तलब बशकेक में शागिर्द ग्रुपन में झेड़ो ऐं हंगामो पाकिस्तान समेत गैर मुल्कनि जे हॉस्टल्स ते हमला भञदवा केतिरा ई शागिर्द ज़ख़्मी थी पिया। पाकिस्तानी शागिर्दनि जो चवणु आहे त हॉस्टल्स में छोकरनि ऐं छोकिरियुनि ते तशदुद कयो वियो। सिफारतखानो मदद न पियो करे, खाधे पीते जूं शयूं वठण बि नथा वञी सघूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो किर्गिस्तान जी सूरतहाल ते पाकिस्तानी सफ़ीर सां राब्तो। पाकिस्तानी शागिर्दनि खे हर क़िस्म जी मदद ऐं सरकार फ़राहम करण ऐं पाण हॉस्टल्स ते वञी शागिर्दनि सां मुलाक़ात जी हिदायत। बशकेक में हालतों मामूल अचण ताईं घरनि ताईं महदूद रहो। किर्गिस्तान में पाकिस्तानी सफ़ीर जो शागिर्दनि खे मशवरो। हसन अली सगम बयान में चयो आहे त मुक़ामी कानून लागू कंदड़ इदारनि सां राब्ते में आहिनि ऐं पाकिस्तानी शागिर्दनि जी हिफ़ाज़त यक़ीनी बणाइण लाइ क़दम खणी रहिया आहिनि। किर्गिस्तान में मुकामी गैर मुल्की शागिर्दनि विच में झेड़े बाद पैदा थियल सूरत हाल में पाकिस्तानी शागिर्दनि बाबति किर्गिज़ इख्तियार सां राब्ते में आहियूं। पाकिस्तानी सफ़ीर ऐं उन जी टीम लाइ पाकिस्तान जी हिफ़ाज़त इंतहाई अहमियत जोगी आहे। परॾेही तर्जुमान मुमताज़ ज़हरा पुलू जो बयान। रावलपिंडी में बाहि ॾियण घेराव ऐं सरकार जे कम में मुदाख़लत जे केस में केपी जे वॾे वज़ीर जी बुरी ज़मानत में वाद। एडिशनल डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट अली अमीन गंडापुर जी बुरी ज़मानत में 28 मई ताईं वाद करे छॾी। ॿुधणी दौरान अदालत अली अमीन गंडापुर जी हाज़िरी खां छूट जी दरख़्वास्त पिणु मंज़ूर करे वरिती। कादिरपुर भरसा ॻोठ गुलाम मुस्तफ़ा सावत में सावन सुंदराणी तकरार तां फायरिंग। हिकु ॼणो मारिजी वियो। जानू बासण भरसां हथियार बंदनि जी फायरिंग में बेराम सावत मारिजी वियो। धुरिन में केतिराई कलाक फायरिंग जारी। मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। बख्शापुर भरसां गबरू थाणे जद में कार इल्ज़ाम हेठि मुड़ुस तां ज़ाल क़तल। जवाबदार बंदूक सां फायर करे पंहिंजी घरवारी समीरा बंगवार खे क़तल करण बाद फरार थी वियो। इतला ते पुलिस पहुची मक़तूलनि जो लाश पोस्टमार्टम कराइण लाइ अस्पताल मुंतक़िल कयो। उमरकोट भरसा वेगी डीएसआ मुबीना तौर जिनसी जाती करण जे इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार गिरफ़्तार। मुतासिर नारी जी फरियाद ते जवाबदार मोहम्मद अली मलिक ते केस दाख़िल। फौजिया मलिक जो चवणु आहे त वेगो पीउ अमर जे फोत थियण खां पोइ घणे अरसे खां घर में कैद करे नशे वारी इंजेक्शन हणी ज़बरदस्ती ज़्यादती कंदो रहियो आहे। पुलिस मूजिबि नारी जो मेडिकल कराए हक़ीक़त पधरी करे जवाबदार खे सख़्त सज़ा ॾियारी वेंदी।
ऐं सिंध यूनिवर्सिटी जामशोरो जी शागिर्दाणी जे मोबाइल नागपा वारे वाक़े जो केस दाख़िल। कोटड़ी थाणे ते दाख़िल एफआईआर में 3 ॼणा जवाबदार नामज़द। फरियादी शौकत गुराणी मूजिब यूनिवर्सिटी जे जेंडर स्टडीज़ शोबे 2 साल में पढ़ंदड़ संदसि धीउ बिस्मा गुराणी खे पॉइंट बस स्टॉप तां हैदराबाद वासी इफ्तिकार पीरज़ादो साथियुनि सां गॾिजी अगवा करे पियो आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टीवी न्यूज़ में बलिकार मारवे थई।